नाज़रीन ये ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदा पिया हलूं त ठठो भरिसां केटी बंदर वेझो सामूंडी हजामड़ो क्रेक वटि तेज़ हवाउनि सबबि पलटी थियल ॿेड़ी जे 12 माइग्रनि जो पतो न पइजी सघियो आहे, जंहिं सबबि संदसि वार सख़्तु परेशान आहिनि, जॾहिं त ज़िले इंतिज़ामिया ऐं नेवी जे रेस्क्यू टीमुनि समेत मक़ामी माइग्रनि पारां ऊने समुंड में संदनि ॻोल्हा जारी आहे। हुन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे ठठे मां तनवीर ख़ासि केली। जी तनवीर, छा तफ़सील आहिनि? जी बंदर वेझो सामूंडी हजामड़ो क्रेक वटि तेज़ हवाउनि जी ज़िद में अची टुटी कल्टी थी थियल ॿेड़ी जी 12 माइग्रनि जो पतो न पइजी सघियो। संदनि वार सख़्तु परेशान, ज़िले इंतिज़ामिया ऐं नेवी जी रेस्क्यू टीम समेत मक़ामी माहिगिरनि पारां ऊने समुंड में संदनि ॻोल्हा जारी करे छॾी, छाकाणि जो मौसम ख़राब ऐं समुंड में शोर हुजण जे करे ॻोल्हा में दुश्वारी पेश अचण लॻी। पीपीपी एमपीए हाजी अली सिंह ज़रदारी ऐं डीसी जफ़र अली कादरी पारां लापता माइग्रनि जी ॻोल्हा लाइ रेस्क्यू अमल खे तेज़ करण जूं हिदायतूं जारी करे छॾियूं। पाक मेरीन सिक्योरिटी एजेंसी जे ख़ुसूसी रेस्क्यू टीमनि खां बि मदद हासिल कई वई। केटी बंदर जे सामूंडी हजामड़ो क्रेक में ॿेड़ी कल्टी थियण सबबि लापता थियल 12 माइग्रनि में 7 माइग्रनि जो तहलीक गोलाड़ ऐं खोरवा सां ॿुधायो पियो। गोलाड़ चई खोरवा सां तहलीक रखंदड़ लापता मल्हान में मोहम्मद अमीन वलद साले मल्हा, लतीफ़ वलद हसन, अल्लाह बख्श वलद खान, अकबर वलद सुमार, उमर वलद सुमार, भुट्टो वलद अबन, गुलाम वलद सुमार शामिल आहिनि, जॾहिं त बची तरी किनारे ते पियल जंहिं अल सदीक लांच जा माहीगिर खमीसो वलद मोहम्मद रहीम मल्हा, ओस्मान वलद करीम मल्हा, हारून वलद गुल मोहम्मद चना, सिद्दीक वलद ओस्मान मल्हा शामिल आहिनि। राब्तो करण ते डीसी जफ़र अली कादरी ॿुधायो त केटी बंदर वेझो सामूंडी इलाइक़े हजामड़ो क्रेक में ॿेड़ी कल्टी थियण करे 16 माहिगिर ॿुॾी विया आहिनि, जिन मां 4 खे रेस्क्यू कयो वियो आहे। बाक़ी 12 माहिगिर लापता आहिनि। ॻोल्हा में ज़िले इंतिज़ामिया, नेवी ऐं मेरीन सिक्योरिटीज़ एजेंसियुनि जूं रेस्क्यू टीमूं रवानियूं कयूं वयूं। वाज़े रहे त तेज़ हवाउनि सबबि ही वाक़ियो पेश आयो आहे। इतलाह मिलण ते इलाइक़े वासी माहिगिर वॾे तादाद में वाक़िए वारे हंधि पहुची पंहिंजी प्यारनि जी ॻोल्हा में लॻी विया आहिनि। इलाइक़े में सोग वारो माहौल छायल आहे। जी तनवीर, अपडेट करण लाइ जी वॾी महिरबानी।